जेको ॼट सिंधी आहे न, ॼट ऐं अनपढ़ियल खे कोन थो चवां, केतिरा अनपढ़ियल माण्हू दाना हूंदा आहिनि, केतिरा पढ़ियल ॼट हूंदा आहिनि। सिंधी जेको ॼट माइंड सेट आहे न, वॾेरे जो माइंड सेट, उहो ॼट चवे थो त माई आहे मुंहिंजी मिल्कियत, माई आहे दुंबो, माई आहे वछ, माई आहे रिढ, माई आहे ॿकरी। मुंहिंजी ॿकरी कोन चए बाबा तुंहिंजो माल मुंहिंजे ज़मीन में कीअं घिड़ी आयो, तुंहिंजी ॿकरी तुंहिंजो छेलो मूं वटां कीअं लंघियो आहे, ठीकु आहे न। तंहिंजे करे हू सम्झनि था त हीअ छोकिरी सुहिणी हुजे, पढ़ियल लिखियल हुजे, हसीन हुजे, छा बि हुजे, आहे मुंहिंजी ज़र ख़रीद, मुंहिंजे नाले थी, मूंसां संग थियो, मूंखे बाह मिली, हाणे मुंहिंजी मिल्कियत आहे। उनखां पुछंदा ई न मर्ज़ी न। छोकिरी का ढोर आहे, को ठॻू आहे, हुनजी राय छोकिरी पसंदि नथी करे। बाबा बस दुनिया सॼी में छा आहे, दुनिया में तव्हीं हिन सां इश्क था कयो, हिन माई सां, ही कैमरामैन साहब हिन माई सां इश्क थो करे, या माई हिन सां इश्क थी करे, चए थी बाबा आउं तोसां राज़ी कोन आहियां, जान छॾ, हल वञ। हू वरी चवंदो बाबा छा थियो, ब्रेकअप थी वियो, सालनि जा साल हलण खां पोइ असांजो ब्रेक थी। ही वरी लठ खणी पोयां ॼट फ्लेटनि जे हेठां अची बीठो आहे, ॿाहिरि निकिरो आहे, गाॾी जो पीछो पियो करे, तूं तड़ा पियो वॼाए, सुबुह जो मैसेज, शाम जो मैसेज, न छॾींदो सही, तेज़ाब हारींदो सही। इहो जाहिल, इनसिक्योर, एहसास कमतरी में वरतल, नाअहल, हिकिड़ो तबाह ऐं बर्बाद थियल माण्हू आहे। छा ख़बर आहे शायदि हिनखे पक आहे त हिन खां पोइ ॿी छोकिरी मूंखे मिलंदी कोन। बाबा हुन छोकिरी मर्ज़ी आहे, नथी करणु चाहे तोसां शादी, हल भॼ, नथी करणु चाहे, थींदो केरु आई, मुंहिंजी ग़ुलाम आहे छा, नथी करणु चाहे छोकिरी तोसां शादी, हीअ छोकिरी तो में राज़ी कान। अच्छा मुंहिंजी मंग आहे, मंग तूं हिन जी पसंदि सां मंग थी वई आहे, हिन जे माइटनि मंगणी कई, पाकिस्तान जो आईन इजाज़त ॾे थो, इस्लामी कानून इजाज़त ॾे थो, दुनिया जो कानून इजाज़त ॾे थो। छोकिरी कंहिं बि स्टेज ते चए शादी आहे छा, शादी हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट आहे। मसवाड़ी ऐं मालिक मकान जो हूंदो आहे न, पार्टनरनि जो हूंदो आहे न, तव्हां कंदा आहियो मीडिया ते कॉन्ट्रैक्ट हूंदो आहे, सही बाबा हिन ड्रामे में कमु कंदे, कॉन्ट्रैक्ट आहे। कॉन्ट्रैक्ट मां हिकिड़ी पार्टी केॾी महिल बि चवे तव्हां मुतमइन आहियां, कॉन्ट्रैक्ट टोड़े खे ख़तमु थी। छोकिरी भले शादी थियल हुजेसि, माई भले ॿार हुजनिसि न हुजनिसि, मंगणी थियल हुजे, नाले सिंध में त पेट बि लिखी ॾींदा आहिनि, अवा तोखे धीअ ॼमंदी मुंहिंजे पुट सां पढ़ण बि। इहो हलंदो आहे हिन दौर में, ॼटणनि जा फ़ैसिला छॾियो, जहालत जूं ॻाल्हियूं छॾियो, सिंधी छोकिरियुनि खे पंहिंजा फ़ैसिला पाण करण ॾियो। चए थी नथी रहणु चाहियां, चयोसि बाबा तूं आज़ाद आहीं। ऐं आज़ाद लफ़्ज़ बि कंहिंजे तरफ़ां न, मर्द जे तरफ़ां आज़ादी न, कानून मूजिबि आज़ाद आहीं। मर्द केरु थींदो आहे, कंहिंखे आज़ाद ऐं ग़ुलाम रखण वारो, औरत केरु थींदी आहे, कंहिंखे ग़ुलाम ऐं आज़ाद रखण वारी। उन औरत ऐं मर्द जी मर्ज़ी आहे, गॾु रहणु चाहिनि रहनि, न रहणु चाहिनि त धूड़ वञी पाए। ऐं उहा ॻाल्हि जेका हमेशह चवंदो आहियां, पोइ चवंदा आहिनि तुम जो बदले हो तो अपना भी यही तौर सही, तू नहीं, और सही और नहीं, और टीचर हुई छोकिरी बि साईं, उस्ताद हुई स्कूल खां, तंहिं करे इन जे ख़िलाफ़ मज़ामत कबी। सिंधी औरतुनि खे इख़्तियार ॾियो, सिंधी नौजवाननि टीन एजर्स खे इख़्तियार ॾियो।